ठट्टो मां ख़बर शामिल कंदासीं त घारो में पुलिस मंशियात ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान भट्ट बिरादरी जे घरनि में दाख़िल थियण ख़िलाफ़ भट्ट बिरादरी में नेशनल हाईवे ब्लॉक करे छॾियो। रोड खोलण लाइ पहुतल पुलिस एहलकारनि मथां पथराव कयो वियो, जॾहिं त शेर ख़ान भट्ट ऐं अंगारियो भट्ट साफ़ नालो दाहींदे चयो त असां शरीफ़ माण्हू आहियूं। पुलिस मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करण बदिरां असांजे घर ते चढ़ाई कई ऐं औरतुनि ते तशद्दुद पिणु कयो आहे। वधीक तफ़सील जीएम जोखियो जी हिन रिपोर्ट में ॾिसंदा। तो असांजो आसिफ कादरी अच्छा माण्हू ॿुधाईंदो आहे ऐं बाक़ी रिश्तेदार घर में मुंहिंजे घरवारी खे ऐं मुंहिंजे भेण खे चमाटो हई आहे। एस एच ओ एतिरो बदमाश आहे, छाजे करे हुनखे का चूअण वारो न आहे। एस पी से साथ चयो त हुन बदमाशी जे रिश्तेदार घर में किड़ी हुनखे ॿार बचनि खे उगाड़ मारी। बशीर जोखियो ऐं उहो गोली जंहिंमें 40 साल पुलिस खे हिते थी वञनि था, छाजे करे ज़ाहिद दिनारे जो बदमाश थी वियो हिते आहे। हिकिड़ो सिपाही 6 महीना थाणे में हूंदो आहे, हू 40 साल घर में रहे थो, छाजे करे गोली जेको जुआ जा हलाराए थो, माओ हलाराए थो ऐं गुटको हलाराए थो ऐं कब्जा सिपाही 80-15 मंझंदि जो असांजे ॻोठ पाड़े में पुलिस चढ़ाई कई। जेको मुंहिंजो पुफाड़ अंगारियो भट्ट जिनके घर में किरिया उन्हीं जे घर जी 4 दीवारनि जो कमाल कयऊं। एसएसपी साहब के डीआईजी हैदराबाद के आईजी सिंध के या मुदबाना अपील कंदासीं कि असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए सूरत असां सॼे ज़िले में इतदाद कंदासीं। भॼी पिया, मुंहिंजी माउ बीमार पिया, धूके अची घर में गिरिया, असांजो ॿार पियो, ॿार कोन बीठा, असांजो घर हिकिड़ो भञी बुक करे आया, हुनखे छॾे मूं त असांखे इंसाफ़ खपे। असांजे घर बचनि जे ना घिरो, धूके त बि गिरिया, चमार मूंखे हयईं ऐं किरी वई। पोइ वरी ॿिए घर में मुंहिंजे निणान जे घर में गिरिया, उत बूता लाथऊं, पोइ गिरिया, पोइ सभिनि खे मारे करे मारे पहुचा विया। चमार ऐसे वॾो शादी वर्दे में बिरोई चमार हयईं। घर में अची गिड़िया, मुंहिंजी नंढड़ी धीअ सुती पई हुई, मुंहिंजी धीअ नंढड़ी सुती पई हुई त मुंहिंजे घर में अची गिड़िया त घर में मूं गिड़ण कोन ॾिनो त मुंहिंजी नियाणियूं वेठियूं मुंहिंजे घर में ना गिड़ो। पोइ मुंहिंजे घर जे मथां चढ़ी, पोइ मुंहिंजी चादरियूं टोड़े, पोइ मुंहिंजे घर में गिड़ी विया, पोइ मुंहिंजियूं अलमारियूं तोड़ो वञ, पोइ घर मां चीज़ कुझु निकितो कोन।